मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। चवंदा या अली मदद करणु बिल्कुलु जाइज़ आहे। ॾिसो हाणे असांजी खोपड़ी नेट वई आहे त वई काॾे। मां तव्हांजे अॼु हिकिड़ो नॉर्मल क्वेश्चन रखां थो। दुनिया जो को हिंदू जेको आहे न अॼोके ॾींहं जे अंदरि इस्लाम आणींदो न, अॼोके ॾींहं जे अंदरि इस्लाम आणींदो न, त मां उनखे हथ में क़ुर पकड़ाईंदुमि त हे क़ुर वठि। हे चवंदो साईं हाणे मूंखे त ख़बर न आहे, थोरो पढ़ी करे ॿुधा, मूंखे ख़बर न आहे, मूंखे पढ़ी करे ॿुधा। त मां ॿुधाईंदोमांसि, मुंड में ॿुधाईंदोमांसि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ई इबादत मुंहिंजी, ई इबादत कयो ऐं मांखां ई मदद घुरो। कसम खणा थो इहो हिंदू जेको अॼोके ॾींहं में मुस्लमान थियो आहे न, इहो ज़िंदगी में बि इहा मदद न चवंदो। उहो चवंदो तव्हां मुस्लमान जी खोपड़ी ख़राबु आहे छा, तव्हांजो दिमाग़ एतिरो भला ख़राबु आहे छा, हिकिड़ो तव्हां चओ था हे अलाह जो क़ुर आहे। इन जी ख़ुदि एंट्री में ईअं लिखियलु आहे त अलाह ताला फरमाए थो मुंहिंजी इबादत कयो, मांखां ई मदद घुरो। हे सभु मुस्लमान जी खोपड़ी भला ख़राबु आहे छा। इन हिंदू जेको नओं मुस्लमान थियो न, इन जी खोपड़ी कमु कंदी। जेके कंहिं ज़माने खां वठी करे चवनि था असां अहले ईमान आहियूं न, उन्हनि जी खोपड़ी मरण ताईं कमु न कंदी। दुनिया जे नए मुस्लमान खे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त मदद अलाह खां कई वेंदी। छाजे करे ख़ुदि यार ॾिसो एंट्री में ख़ुदा सम्झाए थो, दाख़िल थियूं था न उते ख़ुदा ॿुधाए थो त इबादत मुंहिंजी आहे, उनखां बाद में मदद बि मुंहिंजी आहे। हा मांखां ई जेको मांखां मुतालबा कयो। ॻाल्हि दावा सां कयां थो, 1,24,000 साहबा हुआ न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोज़े अंदरि दाख़िल करे आया। कसम खणा थो 1,24,000 साहबा मां जेकॾहिं अगरि कोई चवंदो या अली मदद चवणु दुरुस्त आहे, 1,24,000 साहबा मां वधीक अहल पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। वधीक अहल केरु आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न। 1,24,000 साहबा मां सभई साहबा हिन दुनिया खां विया, हिकिड़े साहबी बि न चयो या रसूल अल्लाह मदद। दावा सां ॻाल्हि थो कयां, अचो हिकिड़े साहबी बि साहिबनि चयो न मसला अलाह खां हल कराईंदासीं। नबी या तालीम बि न ईंदी आहे। हज़रत अली साईं पाण मौजूदु हुया, हिन दुनिया खां विया। कसम खणा थो इमाम हसन हुसैन ज़िंदगी में बि न चयो आहे या अली मदद। अचो असां त उन पैरवी ते हलूं था जंहिंजे इमाम हसन हुसैन न हलंदा। असां त उन तरीक़े ते हलूं था। हिकिड़ो ज़िंदगी कोई मूंखे ॾेखारे जेको ज़िद करे थो न, मूंखे ॾेखारे। बल्कि इमाम हसन खां जेको न, इमाम हसन हज़रत अली साईं जॾहिं दुनिया खां वञे पियो न, त इमाम हसन खे अलाह जे नबी कंहिं हज़रत अली साईं नसीहत कई त ए पुट पंहिंजो मामिलो जेको न अलाह सां बणाइजांइ। छाजे करे त अलाह कॾहिं फना थींदो ई न। पंहिंजी मुश्किल अलाह खां दूरि कराइजांइ। छाजे करे अलाह खे फनाइत आहे ई न। तुंहिंजे पीउ खे बि फनाइत आहे। तुंहिंजो पीउ बि कुझु टाइम दुनिया में रहंदो, पोइ हलियो वेंदो। अलाह उहा ज़ात जेकी हमेशह दाइम हुई ऐं दाइम आहे, ऐं क़ाइम हुई ऐं क़ाइम आहे। यकीन करे माण्हुनि खे क़ुर निजो क़ुर ॿुधाईंदा। अहिड़ी का माण्हुनि जी खोपड़ी का ख़राबु थी वई आहे। रेफरेंस यकीन कयो क़ुर मां रेफरेंस ॾिनो आहे। क़ुर जो साफ़ आयतूं ॿुधायूं जंहिंमें कंहिं क़िस्म जो कोई तर्ज़ आहे ई न, को इख़्तिलाफ़ आहे ई न। साफ़ आयतूं ॿुधाइनि त बि चवंदा न न न न न न ग़लति थो ॿुधाई। ग़लति मूंखे नथा चवनि, ग़लति क़ुर खे था चवनि हिते। हा चए न ग़लति थो ॿुधाई, या अली मदद चवणु जाइज़ आहे। चए मूंखे टेंशन न आहे, असां जेको पंहिंजो कमु कयूं था अल्हम्दुलिल्लाह, टेंशन आहे बि न। हा क़ुर खे जेको क़ुर जो इनकार कंदो न, वधीक तव्हांखे पाण खे मालूमात आहे क़ुर जो इनकार किथे इंसान खे जेको आहे पहुचाईंदो आहे। यकीन के साफ़ साफ़ आयतूं निजू आयतूं। अगला जेको या अली मदद जे जेको रेफरेंस में छा था ॿुधाइनि, उनजे टकर में छा था ॿुधाइनि, रुगो किसा कहाणियूं, कुझु बि न। रेफरेंस क़ुर मां ॾींदा ई न। ज़िंदगी में दावा सां ॻाल्हि कयां थो। चवंदा ॾिसो न क़ुर जे चए तव्हां चओ था या अली मदद चवणु न खपे, क़ुर में लिखियलु जो आहे, अलाह ताला जो फरमायो आहे। हाणे दलील ॾिसो कहिड़ो आहे, चए क़ुर में अलाह ताला जो फरमायो आहे ए ईमान वारो नमाज़ खां मदद वठो, सब्र खां मदद वठो। मां पुछा कयां थो ज़िंदगी में अगरि कोई दुनिया जे अंदरि अहिड़ो बंदो ॾिठो अथव जंहिं हिकिड़ो दफ़ो चयो हुजे या सलात मदद, या नमाज़ मदद चयो आहे कंहिं, या सब्र मदद कंहिं चयो आहे? ॾिसो इहो बि ॻाल्हि क्लियर न आहे। इहा ॻाल्हि बि क्लियर जॾहिं साफ़ हुजे न पोइ बि चऊं यार का ॻाल्हि ठहे थी। मिसाल ॾींदा ॾिसो अलाह ताला फरमायो त नमाज़ खां मदद वठो, अलाह ताला फरमायो सब्र खां मदद वठो। त कोई दुनिया जो इंसान चवंदो या नमाज़ मदद कर या सब्र मदद कर। दलील अहिड़ो आहे वरी अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला अहिड़नि साधन खे सम्झ नसीब था फरमाई। साईं